बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर्रहीम मालिकि यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़्दूबि अलैहिम वलद्दालीन अल्लाहुम्मा कुल्लि वलिय्यिकल हुज्जत इब्नुल हसन सलावातुका अलैहि व अला आबाई फी आज़ि साद व फी कुल्लि साह वलिया व हाफिज़ा व कायदा व नासिरा व दलीला व इला हत्ता तुस्किना व अर्ज़क़ता व तुमत्तिअ फ़ीहा तवीला अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व आलि मुहम्मद सलवात पढ़ो आलि मुहम्मद बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अल्हम्दुलिल्लाहि वस्सलातु वस्सलामु अला आलिया अम्मा बादु क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम इन्नल हुसैन मिस्बाहुल हुदा व सफीनतुन नजात सलवात मोहम्मद व आले मोहम्मद। अध कलाक टाइम और 10 मिनट साई जे नजर दिया 20 मिनट बचान आज़ान ईंदी 20 मिनटन में बटे ॻाल्हियूं तव्हांजी खिदमत में करे तवज्जो सां ॿुधो त सलवात पढ़ो बुलंद आवाज़ सां। ताई खबर है सॼी ज़िंदगी ताजी खिदमत में गुज़ारियो आहे सब असांजे साम्हूं ॿटे त असांजे हम उम्र वेठा बाक़ी तक़रीबन असां सब नौजवान न ठाहे सॼी ज़िंदगी मौला जी मजलिस में गुज़ारियो आहे। मां चवंदो आहियां मजलिस न आहे तुंहिंजो मदरसो आहे तुंहिंजी यूनिवर्सिटी आहे। जॾहिं बि अचो इन नियत सां अचो त कुझु सिखी अचूं कुझु ॿुधी अचूं कुझु पिराए अचूं। अहिड़े तवज्जो आहे पोयनि जी बि पिराए अचूं कुछ समझूं कुछ सिखूं तरसे हुसैन हुसैन जो मदरसो आहे। इन में एडमिशन वठण खां पोइ निभागे ॿार वांगे वञूं ई न ईअं बि त कोन कयो आहे। अचूं बि मुसलसल दाख़िला बि बची आहे। न उमिरि जी शर्त आहे न सिहत जी शर्त आहे न मुल्क जी शर्त आहे न इलाइक़े जी शर्त आहे न ज़बान जी शर्त आहे न सिहत जी शर्त आहे ॻाल्हि समझ में हिते रुगो आहे त नियत जी शर्त आहे। अच नियत सां त बेड़ा पार आहे न ईअं। हाणे जेकॾहिं इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी हिन यूनिवर्सिटी में क़िबला मुर्जा दाख़िला बि वरिती आहे एडमिशन बि वरिती आहे। ख़ुदा जे वास्ते टाइम सफ़ा थोरो आहे। दाख़िला भी वतिया पढ़न भी अचूं था रोज़ अचूं था ॿुधूं था ख़तीब अदीब प्रोफेसर वॾा वॾा उन्हनि ॿुधायो पिया आहे। हाणे मां तव्हांजी खिदमत में वरी हथ ॿधी अर्ज़ थो कयां त ॾिसो त उहो सबक़ बि यादि कयो आहे या सभु विसरी वियो। मूंखे ख़बर आहे त तव्हां अहिड़े ॻाल्हियुनि ते क़तन कोन ॻाल्हाईंदा आहियो। हिकु नारो कयो हैदरी बाबा जेकॾहिं तुंहिंजो पुटु रोज़ स्कूल वञे ख़र्च भी वठई फीसूं भी भरे ड्रेस भी वठी ॾिएसि ऐं यादि कुझु बि न करे अचे चवंदे त पोइ वञण जो फ़ाइदो कहिड़ो हिन खां त ॿकरियूं 4 त भलो आहे। ईअं आहे न ॿकरियूं 4 त भलो आहे तुंहिंजे इन ख़ाली स्कूल वञण खां त मां तव्हांजी खिदमत में अर्ज़ कयां जे हिन इदारे में दाख़िला थई त पंहिंजो पाण ॾे ॾिस त तूं मटियो केतिरो आहे। तो पाण में तब्दीली केतरी आंदी आहे। असां वटि हिकिड़ी बीमारी आहे आम बीमारी आहे। असां वटि जेका मां ॾसणु चाहियां थो उन बीमारी मां जान छॾायूं। असांजो ज़ाहिर कुझु आहे बातिन कुझु आहे। असां जॾहिं ज़ाहिर हूंदा आहियूं ख़तीब भी आहियूं अदीब भी आहियूं तव्हांखे सभु कुझु बि ॿुधायूं था पर जेतिरी ख़बर मुंहिंजी मांखे आहे तव्हांखे कान्हे का। इमाम फरमाए थो जेकॾहिं मुंहिंजे इदारे में आयो आहे मुंहिंजे मदरसे में दाख़िला वठी त इहा डिप्लोमेसी छॾ इन जी बीमारी जो नालो आहे निफ़ाक़। मोमिन बणिजी अच जहिड़ो तुंहिंजो ज़ाहिर हुजे ओड़ो ई तुंहिंजो बातिन हुजे। हैदरी ऐं यादि रखो इहे ॻाल्हियूं तव्हांखे किराएदार कोन ॿुधाईंदव। ये ॻाल्हियूं उहे ई तव्हांखे ॿुधाईंदा जेके तव्हांजा दोस्त आहिनि मुख़लिस आहिनि तव्हां सां। बाबा हिन गुलाब जी हल में जेकॾहिं को खाइणो कुतो हुजे ऐं मां चवां साईं डॉक्टर साहब हिन गली सां वञा चए साईं भउ ई कोन अथई ख़बर बि हुजे त हेॾे कुता वेठा आहिनि। ॻाल्हि सम्झो
सजड़ो ना है। याद रखो हुसैन के सिपाही में अच हुसैन जो सिपाही सज रहा है तो तोखे सजराइण की जरूरत न पे। दुनिया चाहे हुसैन जो सिपाही का ये दुनिया मारा चमन त तू हुसैन जो सिपाही आ। तुझे चेहरे मां तुझे किरदार मां तुझे अमल मां यो पान जाहिर थे आहे या न गलायो त दई आहे न त जाहिर थे। ऐ असा वरी छा तां जे अॻियों कुरान भी पढ़ूं हिदायतूं भी कयूं नसीहतूं भी बुधायूं अदीब खतीब भी सॾिजूं पर नियत में हूंदी त डॉक्टर न्याज़ लाइ केतिरो ॾींदो। हाँ सच पुछो जेकॾहिं मां अचाई किराए ते त पोइ मां छाखे जो किरायो ॾींदो मां उनजे मर्ज़ी जो ख्याल कंदुमि न था ॻाल्हायो। साईं मौलवी साहब जे करे टैक्सी किराए ते करे टैक्सी किराए ते करे ॻाल्हि सम्झो था न किराए ते टैक्सी करे अचे त हाणे ड्राइवर जी मर्ज़ी हलंदी या मौलवी साहब जी मर्ज़ी हलंदी। इन जी मर्ज़ी आहे त सखर वठी हलेसि इन जी मर्ज़ी आहे त मोरे खणी वञेसि इन जी मर्ज़ी आहे त बंगले वठी वञेसि छाजे करे त हिन किरायो ॾिनो आहे कसम हुसैन जी इज़त जो इहो जेके किरायो वठी ईंदा आहिनि तुंहिंजे मर्ज़ी जे ख़िलाफ़ ॻाल्हाई अथई कोन इहे अहिड़ो ॻाल्हाईंदा जो अञा किराए में इज़ाफ़ो थिए। हैदरी यारो ॿुधा हैदरी हिते ख़ुलूस सां अच। हिकिड़े आलम पढ़ियो मां उन जो जुमलो नक़ल थो कयां जेकॾहिं तव्हां हुसैन जा थी पओ हुसैन जा थी पओ ऐं असांजी स्टेज इन मर्ज़ खां निजात पाए त पूरी दुनिया ते हुसैन जी हुकूमत हुजे पूरी वर्ल्ड ते हैदरी पूरी वर्ल्ड ते हुसैनियत जी हुकूमत हुजे। हेरे मुरे ॾिसो दादा कल जो अरबईन ते एफआईआर कटियूं हन छा असां वटि बम बदला नथा ॻाल्हायो त पोइ भले आज़ाद जो टाइम थी वेंदो। कल जेके अरबईन ते मोमिननि ते एफआईआर कटियूं छा बम बदला छा खुद कुछ हमला करना हुया। खुदा जो कसम कुछ कोन हो हर मोमिन जे ज़बान ते हो लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन लब्बैक या हुसैन। सर ते पट्टियूं बदलूं मां चवां थो एफआईआर कटण वारे जी बमा उन्हनि भी मयार न आहे छो त इहो तुंहिंजो नारो न आहे हर यज़ीद जे लाइ थिरी नाच जी गोली हैदरी हर यज़ीदी कहिड़ो भी हुजे किथे भी हुजे अॼु जो हुजे या कल जो हुजे लब्बैक या हुसैन इहो सिर्फ़ लफ़्ज़ न आहे इहो एटम बम इन करे त एफआईआर फाटियो उन में बाबा रीज़न त हूंदो न त हिन जुर्म कहिड़ो कयो आहे छे लब्बैक या हुसैन जा नारा पियो हणे ऐं लब्बैक या हुसैन हुसैन फर्ज़ंद रसूल आहे हुसैन फर्ज़ंद ज़हरा आहे हुसैन फर्ज़ंद अली आहे हूअं त जेको मां भी मञींदो आहियां मां भी मञींदो आहियां जे हुसैन खे भी मञींदो आहे त पोइ हुसैन जे आज़ादनि जो नुक़सानु वेड़ो कयो। ऐं इहो बि तोखे ख़बर हुजे त हीअ क़ौम न तुंहिंजे एफआईआर खां ॾिजे न तुंहिंजे इन्ही दड़कनि खां ॾिजे न तुंहिंजे थाणनि खां ॾिजे न तुंहिंजे जेलनि खां ॾिजे। हिकिड़ो लफ़्ज़ ॿुधिजां गौर सां जंहिं क़ौम जे इमामनि जूं मैयतूं जेलनि मां निकितियूं उन्हनि खे जेलनि खां तूं छा तुंहिंजो पियो बि नथो ॾेखारे हैदरी कोई नथो ॾेखारे सघे। जेल असांजे लाइ पुराणी ॻाल्हि आहे इहा नई ॻाल्हि न आहे। इहो मीसम खां पुछ अबूज़र खां पुछ मिक़दाद खां पुछ उन्हनि खां पुछ जेके अली जा परवाना आहिनि उन्हनि खां पुछ त इहे जेल ऐं फांसूं का अॼोकी ॻाल्हि आहे। तुंहिंजो कसूर भी ना है तुंहिंजो ओॾो जो जेको रस्सी हलंदी तोखे उन ते अमल करणो आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां टाइम भी भॼंदो थो वञे हिकिड़ो सलवात पढ़ो न मोहम्मद वाले मोहम्मद ते सब जेसि ताईं मुंहिंजो आवाज़ थो पुजे नोट कयो मुंहिंजी ॻाल्हि खे
असां जुलूस कढूं चईसे रोड मुतासिर था चईसे रोड बिला को ध्यान दा कहीं के इमरजेंसी आ कहीं डिलीवरी आ को जख्मी आ उनके अस्पताल पहुंचाइणो आ मां ये लफ्ज उन इंतजामिया जे गोश गुजार कया दो अरे सकाफत जे दी कहंदे एफआईआर छोड़ दी सब चुप बैठा हो सकाफत जे दिहाड़े ते अजर कई टोपियों पाराए बेहयाई रोडन ते रस्तन ते चौकन ते बाजारन में उते न रोड मुतासिर थियंदा न कहीं तकलीफ पहुंचे थी न कहीं एफआईआर थे थी हे पहजे सीने ते मातम कंदा आजादार हुसैनी याद मलाइंदा त एफआईआर त इन्हन ते जे तकलीफ आ त इन्हन ते तो हाने पक जान त जदे तू इन्हन के खिलाफ कलम खणे थो त तोखे हाने खांगे यकीन आ त पंहिंजी असुल ऐं नसुल ॿुधाए हुसैन कायनात जो शहंशाह हुई ये दिमाग में हवा कड़ी जड़ कल 72 हुयस अज सजी दुनिया के दिलन ते हुसैन जी हुकूमत आ केड़े केड़े ते एफआईआर करने केड़े केड़े के बदने सिंध के बदने पंजाब के बदने पाकिस्तान के बदने ईरान के बदने पर पूरी वर्ल्ड के बदने दुनिया के हिन कुंड खा वठी दुनिया के हुन कुंड ताई मीडिया तुझे खीसे में आ अछू बंदे दिस तासुब जी ऐन कला है तो के खबर पौंदी तो हुसैन जी एरिया के दरिया आए या ना थकी त न प्यायो ना एक नारो कयो बोले मौला जो हैदरी हन यजीद जिंदाबाद जा नारा तान बुधा गलाए 4-5 बीठा हम यजीद अमीर जिंदाबाद यजीद अमीर जिंदाबाद अरे तुझे टेकुल ना अमीर थीनो हाँ तू सहारो जेस तुझे चवण दा अमीर न थीनो कसम हुसैन जी इज्जत जो जने दरवाजे ता खैरात पिनिया 1400 साल पहरिया जे को भी हुसैन के मुकाबले में आयो हुसैन उनके खा के जिल्लत में किरायो आ ता या उठो ही ना है हैदरी भोजने वो पान न उठो तारे चुप तो कोलाब जी सदको करे छड़िया जेको पान न उठी सकियो आज ताई वो तोरे टेकुन दे गालो थो जे खबर ना है तो इमाम हुसैन जे कत्ल में यजीद शामिल हुयो रे न जेके बिस्तरे से बीबी नजर ना अचे रुयत हिलाल कमेटी जा मेंबर सब हुए कंदव जेके माशाअल्लाह माना उन्हन के शुजाबाद वञण जी जरूरत आ या सखर अखिन जो इलाज कराए न माना एड़ी उम्र वालो जेके चंड नजर न अचे उनके हुसैन जो कातुल नजर काड वेंदो मां चवा तो तू अजो को 1400 साल पो जो पुटरास सगे पुट का पूछे त पिणे कातुल हुयो या न हुयो सगे पुत्र खां माविया सानी जेको यजीद जो सगो पुत्रा 28 साला या 3 साला हुकूमत करे यजीद वासले जन्म दियो माविया के वठी आया त तोखे भूतार था बनायो अचो पियो जी पग बध पिड़े मरी बिवा तोखे था इन मसलब से बिहारियो हाने पढ़ी दिस तारीख के चवे तो मायना तख्त ते भी लानत हो गया वेहण वारे ते भी लानत हो गया जहे तख्त मां बतूल जे बच्चन ये खून जी खुशबू अचे उन तख्त वेहण वारे ते लानत मुझो पियो हुसैन जो कातुला हैदरी यजीद कल भी मुर्दाबाद हो यजीद अज भी मुर्दाबाद
यजीद क़यामत ताईं मुर्दाबाद रहंदो ऐं हुसैन कल्ह भी जिंदाबाद हो हुसैन अॼु भी जिंदाबाद आहे हाणे एॾे पूरे जो सदा जंहिंखे वो दिल में जंहिंखे ज़हन में इहो भूत आहे हिननि माण्हुनि खे को कार्ड लिखियो हुजे छा छो न ॻाल्हायो हर टाइम सभा 5 मिंट में बचा हाँ मोॾे ॾिसो छा हिननि ॾे दावतनामा विया त तव्हां गुलाब जी अचिजो खुदा जो कसम आहे या हुसैन जी कशिश थी या हुसैन जी शख्सियत आहे या हुसैन जे ज़ात के सलाम आहे जेका अॼु जेको पियूं जो चमन नथो वठे हुसैन जे नाले ते कुसण जे लाइ तयार आहे हाणे गुलाब जी ठहियो गंजे हिन खे पसगिरदाई जा मोमिन अरबईन ते ॾिठो न हिकिड़े चयो हो कराची में त शानजा तुंहिंजे पीउ जी कराची न आहे तुझे पीउ जी कराची ना है पर शानशाह चयोन तव्हां अरबईन ताईं तरसो इहो नेट ते भी आयो अथव हर माण्हू पंहिंजे कमेंट्स में लिखियो आहे त हाणे तो चयो त शानशाह जे पीउ जी कराची न आहे हाणे त पूरो पाकिस्तान हुसैन शानशाह जे पीउ हुसैन जी मिल्कियत हैदरी जंहिंजे ठाहिण वारो मोहम्मद अली जिन्ना हुजे उन सां सपोर्ट करण वारी फातिमा हुजे इहो बे कंहिंजे पीउ जी मीरास न आहे हुसैनियन जी आहे हुसैनिन जी मीरास आहे ऐं कसम आहे मूंखे ख़ुदा जो मुंहिंजे मथे ते क़ुर रख कोई मज़हब न अथई न सुन्नी न शिया हाणे उन मंज़िल ते पहुतो आहे बस मज़हब ॿ अथई या हुसैनियत आहे या यज़ीदियत आहे बजा हुसैनी थी या यजीदी थी यो तो फिर रस्तो ही ना है विवाह ही ना है समझो ना कल मेमन मस्जिद कराची खारा दर में मोमिनन के लाए खोले यो बुधायो त हिते शिया सुन्नी वेड़ ना है हिते यजीदियत हुसैनियत जी जगह सलवात पढ़ो मोहम्मद वाले मोहम्मद की ज़ात ते एक बजे अज़ानी दी दिल में सोचो तो दुनिया के बुधायूं तो हुसैनियत जी सरहद ही ना है हुसैन जी सरहद ना है पाकिस्तान तहां असांजी सरहद आहे वीज़ा जी ज़रूरत पवंदी जो ॿिए मुल्क ते वञूं पर हुसैन जो अलम जंहिं मुल्क में वीने बलद नज़र ईंदो जंहिं मुल्क में वीने तोखे हुसैन जो अलम नज़र ईंदो माना हुसैन जे मुल्क जी भी सरहद न आहे हुसैन जे फ़ौज जी भी का हद न आहे हे फ़ौज त ॻाल्हायो हे फ़ौज आहे न हुसैन जी कल भी फौजी हुसैन जा अहिड़े अंदाज़ में हुया अॼु भी आहिनि छो त असां वाइदो कयो आहे पंहिंजे मौला सां मौला उहा ज़िंदगी कहिड़े कम जी उहा हयाती कहिड़े कम जी जेका तुंहिंजे मोहब्बत जे बग़ैर गुज़रे यार माण्हू खट ते भी मरी वेंदो वायरस में भी मरी वेंदो बुखार में भी मरी वेंदो फालज में भी मरी वेंदो याद रखो मूंखे कसम आहे परवरदिगार जो जे राहे हुसैन में मौत अचे त या सादत आहे या ज़िंदगी आहे न कल ॾिनो आहे न अॼु ॾिनो आहे असां अमन पसंद क़ौम आहियूं असांखे तव्हां छॾे ॾियो न असांजे हथ में को हथियार आहे न बम आहे न किलाशनकोफ आहे असांखे पंहिंजी आज़ादारी करणु ॾियो वरी ॿियो बस न लॻंदो न चवंदा सही मातम करणु सज़ा न आहे मातम जो लॻनि सज़ा है न या इन्हनि खे पर इन्हनि खे ख़बर नथी पए इहो जेको तुंहिंजे हथ सीने ते लॻे थो इहो तुंहिंजे सीने ते न आहे यज़ीदियत जे दिल ते तमाचो आहे हैदरी यज़ीदियत जे मुंह ते तमाचो आहे याद रखजा हुसैन कल भी जिंदाबाद हो हुसैन अॼु भी जिंदाबाद आहे जेकॾहिं हुसैनिया तब बाकायदे हुसैनी थी देखार बाजार में हुज तॾहिं हुसैनिया घर में हुज तॾहिं हुसैनिया शहर में हुज तॾहिं हुसैनिया छो त जन्नत कजे पीउ जी न आहे जागीर हुसैन जी जागीर आहे हुसैन विरहाईंदो हुसैन ॾींदो हुसैन पहुचाईंदो आहे या न बस हिकिड़ो जुमिलो पढ़ाई माण्हू चवंदा आहिनि
मानन के अखियूं ना अंधान कुतुब बिनी करनी बोलदा बस रटी रटाई गाल जेका चई हुआ बुधाई नबी हुसैन ते रुनो नानो रुनो चवंदा जेडे हथन ते आयो नंढपण में हुसैन 3 शाबान ते हिन दुनिया में आयो जनाबे उम्मे सलमा डिठो तस नबी जी हिक हिक अखा सौ नीरन रोए थो सरदार पंज बचड़े के हथन ते खणी रो छो था आवायो सलमान पाण रो न माखे रोवार ही बच्चो मुखे डाढो प्यारो आ पर ही करबला में प्यासो कुठो वीदो हे बच्चो करबला में प्यासो कुठो वीदो हे मिट्टी खणी आड़न दी है जिबरील या हाथी की करे रख जड़े खून में बदल जी वने समझा त मुजो बचड़ो शहीद थी वियो अज़ादारो हेकड़ो जुमलो बदो जड़े या 28 रजबाई तुझो असांजे मौला तैयारी कई तदे याद आयो जनाब उम्मे सलमा के तुझी मर्जी टाइम जो ना है अगियों फिर आयस बचड़ा हुसैन जी अम्मा आवाज आयो बचड़ा मां बुधो आ तू मदीनो छडे दो आवाज आयो अम्मा छड्या नथो छडरायो तो वने मां नथो मदीनो छड्या नाने जी उम्मत छडराए थी आवाज आयो बे पासे भले वंजा मगर करबला न वंजा अम्मा छाजे करे आवाज आयो करबला जो तो जो नानो बुधाए विवाद तो क्यों ते प्यासो है भूखो शहीद कयो वीदो अल्लाह लानतुल्लाह अला कौम ज़ालिमीन नमाज थी दी उन खां पोइ वरी मजलिस थी दी।